दोस्तों हिन ईद ते आज़म मिंगल जो को ड्रामो या का टेलीफिल्म रिलीज़ थींदी भी सही या न तव्हां इन इंतज़ार में हूंदो। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु तव्हांखे हिकु वॾी अपडेट ॾींदासीं, ख़ासि करे आज़म मिंगल जेको पंहिंजो हिकु सिंध जो बहितरीनु आर्टिस्ट आहे। इन जो ड्रामे जो इंतज़ारु हर इंसान खे हूंदो आहे, छो त हीउ इन टाइम 1 नंबर ते हली रहियो आहे आज़म मिंगल। ऐं दोस्तों आज़म मिंगल जो हिन ईद उल अज़हा ते का टेलीफिल्म त रिलीज़ थी सघे थी, लेकिन हिन ईद ते को अहिड़ो वॾो ड्रामो हिन जो रिलीज़ न आहे थियणो। पंहिंजा वेरी ड्रामो हुयो, लेकिन उहो डिले थी चुको आहे, पोइ न थी चुको आहे। ईद खां बाद में हुन ड्रामे जा आहिनि इम्कान। बहरहाल हिन ईद ते आज़म मिंगल जो को वॾो ड्रामो कोन अची रहियो आहे। थी सघे थो ईद खां बाद में हिन जी पंहिंजा वेरी ड्रामो स्टार्ट कयो वेंदो। बाक़ी का फिल्म टेलीफिल्म लोकल कंहिं मतिलबु चैनल जी फिल्म आज़म मिंगल जी कास्ट में थी सघे थो त हिन ईद ते स्टार्ट कई वञे। बाक़ी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त को ड्रामो ख़ासि कोन हलंदो। बाक़ी अब्बास गुलूडाणी जो ड्रामो जेको पाप नगर अची रहियो आहे KTN ते, उहो ईद जे ॿिए ॾाड़े खां पहिरीं एपिसोड हुन जी हलाई वेंदी राति जो 8:05 ते KTN एंटरटेनमेंट ते हलंदी, ऐं पोइ हफ़्ते में 4 एपिसोड हुन जा ईंदा रहंदा।